ठिकराठो वेझो पुलिसरा तौर फ़ौत थियल शख़्स खे घर वारे ऐं सालीअ पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। नौजवान जिनसार अली छॾण जे क़त्ल जो केस संदसि भाउ उबदार छॾण जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में नौजवान जी घरवारी नजमा ऐं साले रियाज़ अली खे नामज़द कयो वियो। असां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ठिकराठो वेझो पुलिसरा तौर फ़ौत थियल शख़्स खे घरवारी ऐं साले पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। नौजवान जिनसार अली छॾण जे क़त्ल जो केस संदसि भाउ उबदार छॾण जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में नौजवान जी घरवारी नजमा ऐं साले रियाज़ अली खे नामज़द कयो वियो। असां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ठिकराठो वेझो पुलिसरा तौर फ़ौत थियल शख़्स खे घरवारी ऐं साले पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। नौजवान जिनसार अली छॾण जे क़त्ल जो केस संदसि भाउ उबदार छॾण जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस में नौजवान जी घरवारी नजमा ऐं साले रियाज़ अली खे नामज़द कयो वियो। असां आगाह कंदा हलूं त ठिकराठो वेझो पुलिसरा तौर फ़ौत थियल शख़्स खे घरवारी ऐं साले पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे मजीद महर। जी मजीद, वधीक तफ़सील इन इंकशाफ जे बाबति आगाह कजो। ठिकराठो मुबारकपुर थाने की हद है ॻोठ कैसर थी जैमें सवा महीनो अॻु फ़ौत थियल शख़्स ते संदसि घरवारी ऐं साले पारां क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। 23 फरवरी ते रात जो ॻोठ कैसर थी वासी 33 साल जनसार अली पुट गुलशेद थिजण फ़ौत थियो हो, जंहिंजे फ़ौत थियण खां पोइ वारसनि क़त्ल जो शक ॾेखारियो। उन्हनि NC रिपोर्ट मुबारकपुर थाणे ते दाख़िल कराई। मक़तूल जे नंढे भाउ उबदार थिजण जी फ़रियाद ते मक़तूल जी घरवारी नजमा धीअ अलरनो छिजण ऐं नारी जे भाउ रियाज़ अली ख़िलाफ़ मुबारकपुर थाणो ते गुनाह नंबर 10/2025 क़त्ल जी FIR दाख़िल कराई वई आहे। एसए जो मुबारकपुर सां राब्ते करण में उन ॿुधायो त क़त्ल जो केस दाख़िल कयो आहे ऐं वधीक जांच करे असुल कारण ज़ाहिर कबा। जी ठीकु आहे मजीद महर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।